में अज दिलदार मोहम्मद दाम में अज दिलदार मोहम्मद साम पई कहरणी तोखे ज़मानत करणी तोखे ज़मानत करणी दाम में अज दिलदार मोहम्मद दाम में अज दिलदार मोहम्मद साम पई कहरणी तोखे ज़मानत करणी वो तू न छॾाई केरु छॾायो सही पुछो साबिन पवंदो काॾे अमल वई हर हिकु मचरो चवंदो वो तू न छॾाई केरु छॾायो सही पुछो साबिन पवंदो काॾे अमल वई हर हिकु मचरो चवंदो दही मठारी बुगड़ी बुख लिखे दही मठारी बुगड़ी बुख लिखे वापस बांधी घरणी तोखे ज़मानत करणी सुना तोखे ज़मानत करणी दाम में अज दिलदार मोहम्मद साम पई कहरणी तोखे ज़मानत करणी तोखे ज़मानत करणी ओ मोहम्मद चयो मारीअ खे ई बचड़ी बार करे थी छॾ त वञे ऐं एवज़ में छा बेतन को वठ पीऊं ओ मोहम्मद चयो मारी खे ई बचड़ी बार करे थी छॾ त वञे ऐं एवज़ में छा बेतन को वठ पीऊं नज़र हयाती हिन ते शिकारी नज़र हयाती हिन ते शिकारी हाणे खणी लॻ करणी तोखे ज़मानत करणी मिठा तोखे ज़मानत करणी दाम में अज दिलदार मोहम्मद नाम पई कहरणी तोखे ज़मानत करणी तोखे ज़मानत करणी ओ मारी चयो महबूब खुदा जा वैसा वही केॾी सची तब काती आहे कंठ कॾहिं ॾिनली ओ मारी चयो महबूब खुदा जा वैसा वही केॾी सची तब काती आहे कंठ कॾहिं ॾिनली मुझी अमानत मोटी न आई मुझी अमानत मोटी न आई तोखे फलारा फलना तोखे ज़मानत करणी तोखे ज़मानत करणी दाम में अज दिलदार मोहम्मद साम पई कहरणी तोखे ज़मानत करणी तोखे ज़मानत करणी ओ हज़रत साईं हिजमत तरसो ही हैवान हदीरा बकरी निका में काज करे वञी रोई मचन सां रंगिया ओ हज़रत साईं हिजमत तरसो ही हैवान हदीरा बकरी निका में काज करे वञी रोई मचन सां रंगिया पी वठो पुतड़ा संग पछाड़ी पी वठो पुतड़ा संग पछाड़ी मां अव्हांजी भरणी तोखे ज़मानत करणी तोखे ज़मानत करणी दाम में अज दिलदार मोहम्मद साम पई कहरणी तोखे ज़मानत करणी तोखे ज़मानत करणी ओ मिठड़ो मोहम्मद पंहिंजे पारों दामिन अज ॾेई आयुसि ईदुस 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 चार दफ़ा चई
चली आयुसे इज़त 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 चार दफा चली आयुसे रहमत वारे मोहम्मद साही रहमत वारे मोहम्मद साही काहे न पूरी करी तो के जमानत चली